अस्सलाम वालेकुम या अली मदद जी सिंध जीअं त यूट्यूब ते मां हिकिड़ी पहिरियां बि वीडियो अपलोड कई हुई। पहिरियां त मां यूट्यूब कॾहिं हलायो न आहे, न ई उन ते वीडियो अपलोड कंदो आहियां। वीडियो ठाहिण जो हिकिड़ो ई ख़ासि मक़सदु आहे, शायदि सिंधी ॿारनि खे ख़बर हुजे न हुजे, इलाही सादा सिंधी ॿार आहिनि मूं वांगुरु, जिन ताईं मुंहिंजे ख़्याल में इहा ॻाल्हि अञा ताईं न पहुती हूंदी। असांजे सिंध जी हिकिड़ी छोकिरी जंहिंजो नालो आहे सीमा, उनखे मार पए, उहा हिते को न मिलियसि सिंध में, न ई पूरे पाकिस्तान में, उहा वञी इंडिया निकिती आहे। हिकिड़े माड़े जे टाइप हिकिड़ो छोकिरो आहे, उन सां ठही आहे, वरी उन सां इश्क लॻायो अथई, वरी उन सां पबजी गेम आहे, उन सां मैसेजनि ते उन सां ॻाल्हाए वञी इंडिया निकिती आहे। हाणे इंडिया त उहा निकिती आहे वञी मुड़ुस खे छॾे करे, पर उहो 4 ॿार बि खणी वई आहे पाण सां गॾु। हाणे तूं ॿार छो खणी वई आहिनि बाग़ी, जॾहिं तोखे बाहि लॻल हुई त तूं इंडिया वञ न पंहिंजे आशिक वटि, तूं ॿार छो थी खणी वञे। हाणे उनजो जेको मुड़ुसु आहे वीचारो 3-4 सालनि खां सऊदी अरब में महिनत थो करे, मज़दूरी थो करे बचड़नि जी रोज़ीअ जे। भारत के हुकूमत को भी मैं हाथ जोड़ के अपील करता हूँ कि मेरे बच्चे मेरे हवाले किए जाएं। पर हुन औरत खे जंहिंखे इहो अहसासु ई न आहे त मां ॿारनि जी ज़िंदगी बि तबाह थी कयां, मां त उहा बि काफ़र थी मरंदमि। छो जो जेको माण्हू इस्लाम ते पैदा थो थिए, असांजे मज़हब असांखे सेखारे जा थो, निड़ी पइजी वई मूंखे। असांजो मज़हब असांखे सेखारे छा थो, इहो थो सेखारे त महिरबानी करे ॿिया जेके तव्हांजे आस पास रहनि था उन्हनि खे बि तव्हां पंहिंजे मज़हब ते आणियो, प्यार मोहबत सां, कहिड़े बि तरीक़े सां पंहिंजे मज़हब ते आणियो, ऐं उन्हनि खे इहो सलाह ॾियो त बाबा कलमे ते मरो। सम्झव, जेकॾहिं तव्हां कलमे ते मरंदव त तव्हांजो मौत भलो थींदो, तव्हांजी आख़िरत भली थींदी। हुन कलमे खे छॾे करे काफ़रनि जो मज़हब माना अरे कहना क्या चाहते हो अपनायो आहे। हाणे उहो काफ़रनि जो जेको मज़हब उन अपनायो आहे, उन में उहा बुतनि जी पूॼा त कंदी, पर ॿार जेके मासूम जिन खे अञा दुनिया जहान जी ख़बर न आहे, उन्हनि खे बि ओॾे पंहिंजी पैरवीअ ते लॻाईंदी, उन्हनि खे बि ओॾे पंहिंजी पैरवीअ ते लॻाईंदी। महिरबानी करे असांजी सिंध गवर्नमेंट सां ऐं पाकिस्तान जी गवर्नमेंट सां ऐं इंडिया जी जेका गवर्नमेंट आहे, अगरि उन्हनि में कोई सिंधी माण्हू आहे जेको सम्झे थो, उन्हनि सां इहा दरख़्वास्त आहे, इहा अपील आहे त महिरबानी करे उन जा जेके ॿार आहिनि उन्हनि खे वापसि मोकिलियो वञे ऐं उन्हनि ॿारनि खे पंहिंजे पीउ जे हवाले कयो वञे। ये किसने सिखाया हिंदुस्तान जिंदाबाद? पाकिस्तान अच्छा लगता है कि हिंदुस्तान? पाकिस्तान। छो जो औरत खे त उहे बि न मिले, बाहि लॻल आहे ॾाढी, उहा मोटी बि ईंदी त बि उनजी बाहि त मुई कोन्हे का, उहा वरी ॿिए कंहिंसां हली वेंदी। उन छोरीअ जे करे उनजो मुड़ुस जी ज़िंदगी त ख़राबु थी चुकी आहे। हाणे उन जी ज़िंदगी ठहंदी कोन। महिरबानी करे ॿारनि जी ज़िंदगी ख़राबु न कई वञे। हिन वीडियो ठाहिण जो हिकिड़ो ई मक़सदु आहे त इंडिया मां ॿारनि खे पाकिस्तान में वापसि कयो वञे, सिंध में वापसि कयो वञे, ऐं सिंधी ॿारनि त इहा ॻाल्हि पहुचाइण इन जे लाइ लाज़मी हुई त अॼुकल्ह इहे पबजीअ ते बि वॾो कमु थो हले। ॾिसो था, सिंध मां निकिरी करे पाकिस्तान जे ॿिए कंहिं सूबे में बि कोन वई आहे, डायरेक्ट इनलीगल तरीक़े सां, माना गैरकानूनी तरीक़े सां इंडिया वञी पुगी आहे। पबजी पे प्यार कितने साल चला? पबजी तो हम एंड तक खेलते रहे, 3 साल खेलते रहे, अब तक खेलते थे हम लोग, पबजी खेलते हैं। नंबर कब? जल जट खन